अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु ईद जे पुरमुसरत मौक़े ते, ईद उल अज़हा जे पुरमुसरत मौक़े ते तमामु जेके बि असांखे ॾिसंदड़ आहिनि पाकिस्तान में, दुनिया जे कंहिं बि कुंड कुड़श में, उन्हनि सभिनी खे ईद उल अज़हा जूं मुबारकूं। गॾोगॾु असां वटि जेके ख़ूबसूरत गेस्ट जिन प्रोग्राम में शामिल गुफ़्तगू थिया आहिनि उन्हनि खे बि ईद जूं तमामु घणियूं घणियूं मुबारकूं। अॼु असां ईद उल अज़हा जूं जेके ख़ुशियूं आहिनि उन सां गॾोगॾु जेको इलाइक़े में मुख़्तलिफ़ हंधनि ते अमन अमान जे हवाले सां जेके इशूज़ पैदा थियनि पिया उन्हनि ते बि गुफ़्तगू कंदासीं। इन गुफ़्तगू में मूंसां अॼु गॾु आहिनि SSP शिकारपुर तनवीर तुनियो साहब, जिगर जलाल साहब नामियारा फ़नकार आहिनि, उहे बि असां सां गॾु आहिनि। जिनसार समूह साहब कंहिं बि जा मोहताज न आहिनि। आसिफ़ गामू ख़ान पहोड़ तमामु मशहूरु शख़्सियत आहिनि, उहे बि असां सां गॾु आहिनि। सोराब सुमरो साहब तमामु टैलेंटेड असांजो फ़नकार अदाकार, उहो बि असां सां गॾु आहे। SSP सखर इरफान समूह साहब, अवांजी महिरबानी, अवां असां सां गॾु शामिल गुफ़्तगू आहियो। गुलदस्तो असांजो गुल जेको आहे, असगर खोसो साहब बि असां सां मज़ाहिया तमामु बहितरीनु अदाकार, उहो बि गॾु आहे। मासी चपरां कंहिं बि तारुफ़ जी मोहताज न आहे, मासी चपरां असां सां गॾु मौजूदु आहे। उन सां गॾु मासी मोरा जेका आहे उन बि असां सां हिन जेका गुफ़्तगू आहे उन में शामिलु थी आहे। सभ खां पहिरियां त तनवीर साहब अवां खां शुरू कंदासीं। तव्हांखे ईद उल अज़हा जूं लख लख मुबारकूं हुजनि। ईद नमाज़ पढ़ण खां पोइ ज़ाहिर हर माण्हू क़ुर्बानी बि करे थो, ऐं तव्हां जंहिं शिकारपुर डिस्ट्रिक्ट में अॼुकल्ह पोस्टेड आहियो, इहा ज़िलो तमामु घणियूं क़ुर्बानियूं बि घुरे पियो। रिसेंट असां ॾिठोसीं त पुलिस जूं शहादतूं जेके आहिनि उहे बि थियूं, उहे बि हिकिड़ी वॾी क़ुर्बानी आहे। तमामु वॾो टास्क ॾेई करे तव्हांखे हिते मोकिलियो वियो आहे। पहिरियों त ईद जे हवाले सां अवां ॿुधायो त ईद वारो ॾिहाड़ो जेको आहे शिकारपुर में ई अवां गुज़ारियो, पंहिंजे जेके जवान जेके ऑपरेशन में मसरूफ़ आहिनि उन्हनि सां गॾु कीअं तव्हांजो अॼु सॼो ॾींहुं गुज़रियो, ऐं असां पाण राति जे पहर में इहा गुफ़्तगू करे रहिया आहियूं ईद जे पहिरें ॾिहाड़े ते। जी, सभ खां पहिरियों त जनरल तव्हां ऐं तव्हांजी जेका पूरी टीम आहे ऐं KTN जा जेके तमामु नाज़रीन आहिनि उन्हनि खे मुंहिंजे तरफ़ खां ऐं सिंध पुलिस जे तरफ़ खां उन सभिनी खे ईद जूं तमामु घणियूं वाधायूं। ऐं मां सम्झां थो त हीअ ईद जेका आहे ईद उल अज़हा जी जेका क़ुर्बानी ईद आहे, तव्हांखे ॿुधाईंदो वञां त शिकारपुर डिस्ट्रिक्ट में 1977 खां वठी 100 पुलिस एहलकार जेको आहिनि उन्हनि पंहिंजूं जानियूं ॾिनियूं। ऐं अॼु जेको सुबुह ईद जो ॾिहाड़ो हुयो, नमाज़ुनि खां फ़ौरी बाद में मां ऐं मुंहिंजा जेके बि तमामु पुलिस अफ़सर हुया, असां काफ़ी सारनि पुलिस अफ़सर या जेके जवान असांजा शहीद थिया आहिनि मुंहिंजी फैमिलीज़ सां अॼु असां ईद कईसीं। ऐं मूं सोचियो त बजाए की मां पंहिंजे घर वञी करे ईद कयां, ही मुंहिंजी फैमिली आहे, पुलिस इज़ माई फैमिली। ऐं जेके शहीद आहिनि ज़ाहिर आहे उन्हनि सां त असां सभिनी जूं हमदर्दियूं बि आहिनि। अलाह पाक खे तमामु वॾो रुतबो ॾिनो आहे ऐं मुंहिंजी ईद जेको आहे शहीदनि जी अॼु फैमिली सां गुज़री आहे। मां सम्झां थो त हीउ तमामु वॾो चैलेंज आहे। काफ़ी सालनि खां वठी उत्तर सिंध में ख़ासि तौर ते शिकारपुर डिस्ट्रिक्ट में अमन अमान जी सूरत हाल तमामु ख़राबु लॻी पई हुई। मुख़्तलिफ़ रीज़न्स आहिनि, हिकिड़ो वॾो बहस आहे, पर तमामु वॾो टास्क ॾेई करे तव्हांखे उमाणे वियो आहे। सिंध हुकूमत, चीफ मिनिस्टर, IG सिंध, हिकिड़ो वॾो चैलेंजिंग टास्क आहे तव्हांखे शिकारपुर डिस्ट्रिक्ट, छाकाणि त शिकारपुर खे असां ॾिसूं था त 2 ॾहाकनि खां वठी 15-20 सालनि खां वठी हिते अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे। हिकिड़ी चैलेंजिंग सिचुएशन में कीअं अॻियां वधी रहिया आहियो तव्हां? मां सम्झां थो त एज़ाज़ सां गॾोगॾु हिकिड़ी मुंहिंजे लाइ हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे। गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस जेको आहे सिंध जे तमामु पुलिस अफ़सरनि मां मूंखे ख़ासि तौर ते जेका चॉइस करे मोकिली आहे, न सिर्फ़ु मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे बल्कि मां सम्झां थो त मुंहिंजे मथां हिकिड़ो इज़ाफ़ी वज़न बि आहे, पर उनजे बावजूदि बि मूंखे ख़ुशी बि आहे। मां सम्झां थो त मुख़्तसिर अगरि मां शिकारपुर डिस्ट्रिक्ट जे अमन अमान जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो वञां त जेके बुनियादी मसइलनि मां अॻुवा बराए तावान, मोटरसाइकिल स्नैचिंग्स, कैश स्नैचिंग्स ऐं माल जी चोरी ऐं क़बाइली झेड़ा, इहे असांजो बुनियादी तौर ते आहे। आहिस्ते आहिस्ते इहे मसइला असां हल करे रहिया आहियूं। डिपार्टमेंट जेको आहे उनजी पूरी सपोर्ट हासिलु आहे सिंध गवर्नमेंट जी ऐं पुलिस जे महकमे जी। ऐं उनखां अलावा जेको प्रेज़ेंट IG सिंध आहे उनजो तालुक़ु पाण शिकारपुर डिस्ट्रिक्ट सां आहे। ज़ाहिर आहे पंहिंजे अबाणे ज़िले में जॾहिं मां आयो आहियां मूंखे ख़ुशी बि आहे, हिकु चैलेंज आहे, मूं क़बूलु कयो आहे।
ऐं मुंहिंजे ख़्याल में त काफ़ी कोशिशि मूं कई आहे इंशाअल्लाह अल्लाह पाक जो अच्छा मेला तंहिं साहिबु शिकारपुर जो हिन वक़्तु गढ़ी तेगो वारो जेको इलाइक़ो आहे उते ऑपरेशन हले पई, 2 पुलिस एहलकार ऐं हिकु कैमरामैन शहीद थिया उते। हे उहो ई हंधु आहे जिते अॼु खां साल ॾेढ पहिरियां असां ॾिठोसीं त इते ई DSP राव शफ़ीउल्लाह बि शहीद थियो हुयो ऐं DSP राव शफ़ीउल्लाह कार्रवाई जे लाइ उते वियो जॾहिं जिगर जलाल नामियारो फ़नकार अगवा थियो पंहिंजे साज़िंदनि समेत, उहो बि असां सां गॾु मौजूदु आहे। जिगर तव्हांजी वॾी महिरबानी, ईद जूं तव्हांखे मुबारकूं हुजनि सभ खां पहिरियां। तनवीर साहब जन जिते ऑपरेशन कनि पिया, हे उहो ई इलाइक़ो आहे जिते तव्हांखे ॻाइण जे लाइ घुराए करे यरगमाल बणायो वियो, 4 ॾींहंनि ताईं तव्हां धाड़ेलनि वटि यरगमाल हुयो। उहो थोरो जेके यादूं आहिनि उहे ॿुधायो त कीअं तव्हांखे ट्रैप कयूं, कीअं घुराए करे यरगमाल बणायऊं, उहे 4 ॾींहं तव्हांजा जेके ॾुखिया हुआ उहे कीअं गुज़रिया, ऐं हीउ जेको अॼोको ईद जो ॾिहाड़ो आहे पहिरियां उहो ॿुधायो त तव्हांजो अॼोको ॾींहुं कीअं गुज़ारियो आहे, उनखां पोइ तव्हां पंहिंजूं पुराणियूं जेके आहिनि यादि ॿुधायो। शायदि तव्हां सभिनी खे ईद मुबारक हुजे। जेके बि असांजा देसी परदेसी जिथे बि ॾिसनि था केटी आहिनि उन्हनि खे सभिनी खे ईद जी मुबारक हुजे। त ॾुख ऐं सुख इहे ॿई पाण में साथी आहिनि। पोइ असां त फ़नकार माण्हू ऐं सदाई सभु कंहिं सां प्यारु करण वारा, सभु कंहिं सां ख़ुशी वंडण वारा। पोइ इहो ईअं हुयो त मां जी रहाश आहे कराची, उते फ़ोन आई, हिन फ़ोन ते चयो त बाबा असां तुंहिंजे उस्ताद बाबे जलाल जा परसदार आहियूं, तुंहिंजा बि परसदार आहियूं, असांजो प्रोग्राम आहे। प्रोग्राम जे हवाले सां कुझु हुननि एडवांस मोकिलियो विझी करे, पोइ असां बि जीअं पहुतासीं ॻोठ जो नालो गढ़ी तेगो, हा गढ़ी तेगे न हो परियों पासो आहे करमपुर, फैज़ुलाड़ो, मतिलबु इहो ई इलाइक़ो जेको आहे। हा पोइ उतड़ो हमरा असां सां राब्ते में हुयो, वरी मोटर साइकिल ते असां सां अॻु में हलियो। हाणे असां त जीअं प्रोग्राम कंदा आहियूं त ईअं अॻु में को हमरा ईंदो आहे, असां उहो ई सम्झोसीं। बसि पोइ वठी कुझु कचो जो पंधु हुयो त वरी जेको असांजो ड्राइवर हुयो पोइ उन 2 दफ़ा गाॾी बि रोकी। पोइ मूंखे कीअं भाउ उस्ताद जिगर हेॾे त दगु ई कोन्हे, शादी जो हिते हलूं था त दगु पेचरो त हुजे न। त जेको मोटर साइकिल वारो हुयो वरी उनखे असां गाॾी रोकी आहे, वरी उनखे सॾु कयो आहे, भाई हेॾे था। मां चयो हेॾे त दगु पेचरो ई कोन्हे, भला मां चयो इको साउंड जो घुरायो अथव त उनजी गाॾी जो त सभु पहिरों हुजे न, चई न उहा असां घोसपुर मां घुराई आहे, सो उहा परे पासे अची विया। हाणे असां सां ज़िंदगी में अहिड़ो कॾहिं रस्ता ई ॾिठल न हुया, कॾहिं ज़िंदगी में अहिड़ो वाक़ियो बि न थियो। हाणे फुकरा माण्हू, असां त सभु कंहिं सां हिकिड़ा प्यारु करण वारा ऐं हर हिक जी ख़ुशियुनि में शरीक थियण वारा, सभु कंहिंखे ख़ुशियूं ॾियण वारा। बसि पोइ जीअं पहुतासीं त अधु ॼणी बीठा किलेशनियूं खयूं, खंबे खणी आहे, बसि खंबे खणी आहे। पोइ त ईअं सोचियो त 2-3 कलाक त असां पंधु करायूं। हाणे त 3-4 ॼणो को साहियूं कराए अथव, असां घुमी नथा सघूं। हाणे माण्हू ज़ालमनि जे हथ जो अचे त पराए वस जो ईंदो त माण्हू छा करे सघंदो। हाणे उहे जेके 4 ॾींहं उते असां गुज़ारियासीं त ईअं सम्झो त ॼण 4 सदियूं असांजे लाइ माना इहो गुज़री वियूं। हिकिड़ो जेको कलाक गुज़रे पियो बि उहो अलाए कीअं पियो गुज़रे। बसि पोइ पंतन पाक अलाह जी ज़ात खां सवा ॿियो को सहारो कोन हो। पोइ इहे अलाह मदद कई ऐं सिंध पुलिस जी मदद सां असां ॿाहिरि निकिरी अचे निर्वार छा। हाणे बि भला फोनूं बोनूं अचनि थियूं कोन? साईं फोन अॻु में ईंदियूं, अॻुवाट थियण खां पोइ बि? हा हा, पोइ त वरी अचनि थियूं फोनियूं दुनियूं। पोइ वरी असां बि चयो त बाबा मां चयो त हाणे भला नंबर ई बंदि कयां, पर पोइ वरी साहिबनि जी महिरबानी, साहिबनि सां मिड़े राब्ते में हुयासीं, बाबा हीअ ॻाल्हि असां सां थिए थी, अञा फोनियूं अचनि थियूं। चयूं बाबा तूं फ़नकार माण्हू, हाणे फ़नकार माण्हू जी फोन बंदि छो हुजे। बसि पोइ यारी ख़तमु करे। हूअं तव्हां छा था सम्झो 4 ॾींहं तव्हां धाड़ेलनि वटि रहियो, एॾो तकलीफ़ में, ॿार ख़ानदान परेशान, ईअं निकिरी पवणु खपे। माना फोन आई, इज़ी लोड थियो, ईअं निकिरी। हिकिड़ो जीअं इत्तिफ़ाक़ ॿुधायो मां त ज़िंदगी में इहा पहिरीं ग़लती आहे मुंहिंजी, जेका बिना वाक़फ़त जे करे मां वियो आहियां ज़िंदगी में। न त कॾहिं बि प्रोग्रामनि ते विया आहियूं त को दोस्त को कंहिं न कंहिं जी सिफारिश ते कंहिंजी फोन ईंदी आहे, कॾहिं वेंदा आहियूं त आहे फलाणो आहे। मतिलबु तव्हां ग़लती खे तस्लीम कयो था त ग़लती हुई। ईअं ॿी संगत फनकार, हाणे ताज़ो बि गंबट जे वेझो फनकार दरबान अली भट्टी ऐं ॿिया ईअं ई विया अॻुवा थी विया। हाणे असां त जीअं निकितासीं त इहो मैसेज बि कयोसीं, चैनलनि ते वेही करे चयोसीं त बाबा
हे जेके ज़ाइफ़ुनि जी आवाज़नि ते वञनि था इहो बि न वञो ऐं बिना कंहिं वाक़फ़त खां सवा बि प्रोग्रामनि ते इन पासे ते लड़ो ई न, बिना वाक़फ़े ते निकिरो ई न, निकिरो ई। बसि औरताणी आवाज़ में हर को हिरखिजी वञे थो। चपरां जहिड़ा किरदार जेसीं ताईं आहिनि त माण्हुनि जे लाइ त मुसीबत हूंदी। मासी चपरां बि असां सां गॾु मौजूदु आहे। मासी, जिगर जलाल जहिड़ा जवान जेके आहिनि इएं फ़ोन ते वञी पहुता, दलबे ते वञी, ईज़ी लोड ते पहुता वञी करे, इहो कीअं चकर हलायो था पिया तव्हां? बस अब आहे त हर को सन्नी आवाज़ जी कढ लॻो पियो। पोइ असांजा मर्द आहिनि के अहिड़ा उन्हनि जी आवाज़ आहिनि सन्हड़ा, पोइ ज़ैफ़ा वॻे ॻाल्हाईंदा आहिनि। पोइ हे ॾिसे थी साम्हूं हे बीठी आहे थी छोरी, हा, फोटो हिन जो ॾिसंदा आहियूं असां रखायो आहे उन्हनि खां फेसबुकनि ते, व्हाट्सएप ते। पोइ अॼु खे चओ मोकिलींदा आहियूं उन्हनि हे अथई जेकी ॻाल्हाए थी, सन्हड़ो आवाज़ मर्द करंदो आहे। पोइ हिरखिजी अचनि था उते, पोइ मां खंभण में जले पींदी आहे। अच्छा, माना तव्हां जेको बि माण्हू फासायो था फ़ोन ते, हा। उन में चहिरो मासी मोरा जो ऐं पोइ वरी हे मुंहुं तुंहिंजो। हा, मां साण अम्मा सां मां हीअ पकिड़े बीहंदी अॻिले खे, फर्ज़ कर हीअ आयो, हा, हीअ पकिड़े बीठसि, पोइ फोन कंदासीं अॻिला अची वेंदा, जे चए त क्लेशन वारा पोइ अची विया, मोटरसाइकिल। इहो आहे कमु असांजो। घणो कमाए था वञो भला महीने सवा में? बसि कमायूं त गंज था, पोइ वरी हिकिड़े तक में निकिरी थो वञे। केरु थो कढी वञे? इहे पुलिस कढ लॻे थी त बसि पोइ सभु शइ उते, वरी असांजो वथाणो ॿियो ॿिए खे। पकड़ियो बि सयूं भला ईअं धोखो कंदे और ताणो आवाज़ माण्हुनि खे फासाईंदे कॾहिं कंहिं चकर में आयो? पाण पकड़ियो कॾहिं? पाण त बसि कुरारी आहे, मां कॾहिं पोती हो मटाई, कॾहिं हो मटाई, बसि। पोइ मर्द पकड़बा न पे खींचां, कई जहिड़ा थिया। हा, हे छोकिरी त कई दफ़ा पकड़िजी पई। हा, असांजो कमु छा आहे त हूंदो आहे पहिरियों जॾहिं इहो मिलंदो आहे माण्हू असांखे, उन खां पोइ असां हवाले ॿिए जे कंदा आहियूं। असांजो उते माना ड्यूटी ख़तम थी वई, वरी असां ॿिए मिशन ते निकिरी पवंदा आहियूं। माण्हुनि खे फासायो कीअं? माना हुनमें छा फ़ोन ते उन्हनि खे छा चवंदा? तुंहिंजी महिल त दिलि न आई आहे मां ते नहीं ॿुधाए, फोटू अहिड़ा मुंझान थी। वरी मां हिते अञा हेॾी न करे आई आहियां, ईद जो ॾियारो आहे, मां चयो हाणे छा टीवी चैनलनि ते वञी करे माना अहिड़ा फोटू थी मोकिलियां जो तूं माना चवंदे त दुबई में छोकिरी आई आहे। ऐं पोइ ईअं निकिरी था पंजवान। वरी बीच ते अम्मा जेके फोटू मोकिलींदा उन बीच वारा, हा, बीच वारा बिहारे बीच ते मां बीठी हूंदी आहियां, उते फोटू मोकिलींदी आहिनि। समुंड जे किनारे? हा, समुंड जे किनारे ते। पोइ त तूं माण्हू ॾिस जेके अचनि था, फोन वरी जेका कंदी त हो जेको मुड़सालू कंदो अथनि, हलकड़ो आवाज़, लो मूंखे तव्हां सां मिलणो आहे, त माण्हू भॻो थो अचे पियो, वलू वारो पुटु चिमटो। इहो त एॾो गिला कया टीवी ते वेही करे अहिड़ो थी आयो थी उते, बसि मूंखे हिन सां मिलणो आहे, मूंखे ॾिसी चरियो थी वियो। अम्मा जे हवाले कयोमांसि, अम्मा वरी ख़बर थी तूं पंहिंजी ड्यूटी कर। हिन वरी पोइ अॻियां खपाए खपाए छॾीसि। पोइ हिरखिजी करे माण्हू अचनि था, माण्हू खे ख़्यालु करणु घुरिजे त मां हिरखिजी वञा थी पई, वरी जेको आहे झंगनि में ख़्यालु माण्हू करे न, निकिरी पवनि था करे। हा, हिकिड़ो त मोटरसाइकिल विकिणी आयो घर जी। भला हाणे ईद जो ॾियारो आहे, हिन ॾींहं ते बि असां ॾिसूं था त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में कुझु माण्हू अञा बि ईद ते बि न छॾियो आहे। तव्हां उन्हनि खे इहो अञा ताईं ॿधा पिया आहिनि। सीज़न आहे न असांजो, जीअं तव्हांजो सीज़न हूंदो आहे फलाणो सीज़न आहे, टीरो सीज़न आहे, सारियुनि जो सीज़न थींदो आहे। असांजो वरी इहो सीज़न आहे ईद थी वई, रमज़ान में त माण्हुनि खे कोन फुरींदासीं घणो। पोइ माना रमज़ान ख़तमु थींदो, असांजी ईद माना इहो सम्झो शुरू थींदी। ईद ते वरी घणा माण्हू ईंदा थी। कीअं? माना ईद ते चवंदा आहिनि हाणे बसि रमज़ान माना शैतान आज़ादु थियो न, रमज़ान वारी ईद वरी हिन ते बि घणो इहो आहे त माण्हू हुन वटि ख़र्ची बर्ची घणी थी अचे, पघारां बि हुकूमत ॾेई थी छॾे, त भाई ईद वञी कयो, पोइ उहे पघारां काॾे वञनि, पोइ इहे पघारां हिते थियूं लॻनि पियूं। अच्छा, गामू बि असां सां गॾु मौजूदु आहे। गामू जो तालुक़ु शिकारपुर ज़िले सां ई आहे। ऐं शिकारपुर ज़िलो अॼुकल्ह जेका अख़बार खणो उन में शिकारपुर मथे ई मथे बीठो आहे। गामू, शिकारपुर में घणो टाइम गुज़रंदो आहे? अॼु ईद जो ॾियारे ते ईद किथे मल्हाई, कीअं मल्हाई? उतां जा माण्हू त वॾे अज़ाब में आहिनि। बिल्कुलु। फर्स्ट ऑल मेंबर फैमिली, सो हैप्पी न्यू ईयर एंड ईद उल अज़हा। सो व्हाट इज द सैनिटाइजर एंड द ब्लूटूथ ऑफ द मिनरल वाटर, मतलब त ऑल पीपल्स के मतलब सिंधी 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 जीअं सभु गड़ी तेगे वारा बि सम्झनि, हे बि सम्झनि। मूंखे ख़बर आहे त तव्हां घटि पढ़ियल हो। असांखे थोरी अंग्रेज़ी घटि ईंदी आहे।
हिनखे चवंदा आहिनि साईं अंग्रेज़नि जी बाक़ियात। वाक़िया त पहिरीं ॻाल्हि त माना जेको आहे ईद उल अज़हा जूं सभिनी खे मुबारकूं हुजनि। ऐं मां जेको आहे शिकारपुर में ईद उल अज़हा मतिलबु माशाल्लाह सुठी अलाह साईं जी महिरबानियूं, निमाज़ नसीब थी। निमाज़ नसीब थियण खां पोइ असां वरी ईद वरी जेको आहे ईद उल अज़हा जेको आहे ज़िबह कंदा आहियूं, उहो ईद जे ॿिए ॾींहं ते कंदा अबा इहो बकरो वठो या चोरायो? साईं जॾहिं तव्हां ॻाल्हायो त तव्हांजे कम में मां इंटरफेयर न कई, मूंखे ॻाल्हाइण ॾियो प्लीज़, डोंट टच मी। हा तो उठी चक बि हणंदो था। हा उठी चक त कया ई फोन ते इतो ई खड़ाया आहे। हा चुप कर। त प्लीज़ डोंट डिस्टर्ब मी प्लीज़, यू आर एजुकेटेड इन पर्सनल, he is the what is the look after me and छोरा नान जायज मथे में थप। एसएसपी सक्कर, एसएसपी शिकारपुर। and SSP Sakkar, Irfan Samo and SSP Sakkar and Tanvir Shikarpur. Why did he not himself were present at अब domestic? अंग्रेजी घट No sir, मूंखे थोरो ॿुधायांसि न, who are this is listen to me in the call. अब आइन हिनखे गूगल जो बटन त हाणे इसको ट्रांसलेट असल कंदो में ही समझे तो तव्हां करंट अफेयर्स जा प्रोग्राम कंदा आहियो न, ही समझे तो मां बि माना वॾो सियासतदान आहियां। अंग्रेजी घट मां अचां थो तव्हांजी टॉपिक ते। त ईद उल अज़हा जेकी आहे असां ईद जे ॿिए ॾींहं ते कंदा आहियूं, छो त कासाइन जी रश माना वधीक आहे ऐं फी बि वधीक था वठनि। जेकॾहिं हिकिड़ो बकरो आहे जेको आहे 3000 रुपए में कोहनि था पहिरें ॾींहं ते, त वरी पोइ हुनजी कंसेशन ॿिए ॾींहं ते 2000 रुपए वठनि था, पोइ उहो कंदा आहियूं। पहिरें ॾींहं ते वरी ईद जे ॾींहुं शापर खणी घुमंदा आहिनि, कुर्बानी का गोश्त दे दो बाबा। पंहिंजूं ॻाल्हियूं करे थो, पर हाणे बि शिकार ॾिसो शापर खीसे में पई थो ॾिसो। सची ॻाल्हि आहे, छो आहे हिकिड़ी मां घुरां थो, मां शापर खणी आयो आहियां, मां गोश्त सॼी संगत खां गोश्त वठे। अच्छा इरफान साहब बि 2-3 बकरा जेके आहिनि उहे कुर्बानी जे लाइ तयारु कया आहिनि, पोइ शापर वापर खणी आया बिल्कुलु। उन में इरफान साहब खे बि मां इहो रिक्वेस्ट कंदुमि हिकिड़े तव्हांजे तवसुल जे हिन प्रोग्राम सां, त मूंखे बकरे जा पावा, ओजरी ऐं 5 किलो गोश्त, मुंडी ऐं जेको आहे जेरा मूंखे ओजरी न बाक़ी बचो छा सॼी बकरी ओजरीअ ते ज़ोर न कर दो ॾे, घर में टवाल कोन्हे हिननि खे असल न, बाक़ी बचो छा ई तफ़सील में त सॼी बकरी अची वई। साईं सवाब बि त थींदो न, माना सदको ईअं थींदो आहे न साईं, उज़ ईअं थींदी आहे। बहरहाल ईद जे हिसाब सां ॾाढो ॾींहुं ॾाढो सुठो गुज़रियो ऐं तव्हांजी बि वॾी महिरबानी आहे जो हिकिड़ो सुहिणो गुलदस्तो ठाहे करे असां सां गॾु तव्हां वेठा हो ऐं कचहरी कयो सुहिणनि माण्हुनि अहिड़ा सुहिणा महिमान वाह वाह वेठा आहिनि। हा पखी सभिनी सुहिणा, कंहिं माण्हू मज़ी वियो जेको माण्हू सम्झ हिकु त साईं हिन डिस्टर्ब कयो आहे लानती त सम्झो। जॾहिं बि मां ॻाल्हाईं थो जॾहिं मूंखे अचे थो मां लिखा एजुकेटेड। हा माण्हू सभिनी सुहिणा, पखी सभिनी हंज, कंहिं माण्हू मंझि अचे पोइ ॿार जी ॾिस आयो न शेर, हे हर को लानती विच में डिस्टर्ब। शिकारपुर हिकिड़ो सुहिणो माज़ी आहे हुनजो, कंहिं ज़माने में चवंदा हुआ शिकारपुर पेरिस आहे, उनजा रोड रस्ता धोपबा हुया, उनजी एजुकेशन कॉलेजूं इहो ॾाढो हिकिड़ो सुठो तारुफ़ हुयो शिकारपुर जो। पर हाणे असां ॾिसूं था त शिकारपुर खे माण्हू धाड़ेल राज, कबीलाई झेड़ा फुरूं इन में था सुञाणनि। सिटी जो हाल तबाह लॻो पियो आहे, रक्षा गॾा गाॾा, शिकारपुर जी त हालत ख़राब थी वई आहे। बिल्कुलु ॾाढी हालत ख़राब थी पई आहे, पर ओवरऑल माना जंहिं शइ खे तव्हां वठंदो, जेकॾहिं वापडा जी ॻाल्हि कंदासीं, बिजलीअ जो बि बोरान वॾो आहे ऐं उन खां अलावा जेकॾहिं कबीलाई झेड़ा आहिनि त उहे बि झेड़ा बि ॾाढा आहिनि। पर जेकॾहिं असांजो को नओं माण्हू को गेस्ट जेकॾहिं असांजे शिकारपुर में एंटर थिए थो न, त उनजी माइंड में इहा शइ वेठल आहे त हे नोगो एरिया आहे, हेॾे न वेंदासीं, हिते माना मतिलबु त अलाए मारे छॾींदा, या उन्हनि जी फैमिली उन्हनि खे न चवंदी आहे त शिकारपुर तव्हां न वञो। पर इहो माना मैसेज हिकिड़ो जेको असां माना सुहिणो जेको शिकारपुर जो माज़ी हुयो उहो ॾाढो ख़राब थी वियो आहे हाणे। बसि इहा ई ॻाल्हि आहे, न त शिकारपुर सुहिणी हुई। शमन मीरालीअ जो आहे, भलजा घुमी ॾिस तूं सिंध जा समूरा शहर, कुर्बन भरिया माण्हू मिलंदई मुंहिंजी शिकारपुर में तव्हां कहिड़े पाड़े में था रहो? शिकारपुर में मां सदर में वेठो आहियां। हल विच सेंटर सदर में, विच सेंटर ते जकमाद रोड ते। पोइ फोन बोन कॾहिं का हिर खाइण वारी आई तव्हांखे बि त बाबा अच भला गड़ी ते गे? हा बिल्कुलु सची ॻाल्हि ॿुधो त हीअ जीअं माना मासी मोरा वेठी आहे त असां बि माना सन्हड़ो आवाज़ु ॿुधूं था न, पोइ 2 टे दफ़ा सन्हड़े आवाज़ पंहिंजी माई खे त पादर था हणूं त बाबा हे हेॾो सुहिणो आवाज़ु
तूं ॻाल्हाए थी त तुंहिंजे वात मां कोका था किरनि हीअ सोड़ी ॻाल्हाए थी त माना चवंदा आहिनि बसि ATM जो कार्ड हिन कोड ॿुधाए छॾियो तूं कढ पोइ अहिड़नि सोणनि जे मथां वरी पोइ असांजो हा फतकी थो पए पोइ फोनियूं बोनियूं कॾहिं को ईअं आयो साईं फोनियूं कंदा आहिनि पर असां पाण खे तबाह करे छॾियो आहे हा काफ़ी दफ़ा मतिलबु त मां इहे कार्ड बि सुपर कार्ड ॾिना आहिनि हा त इज़ी लोड मोकिल मोबाइल वठी ॾिनी आहे नंढिड़ो ॿारु मोकिलियां थी फलाणी नीरी सुथण ते अची कमीस थी पोइ हिन ते मोबाइल वठी ॾिनी त मां मूंखे 33-32 मोबाइल आहे पोइ हिनजे करे पंहिंजो नुक़सानु थींदो आहे छो त वरी अगवा थियण खां त बची वियो आहे न हा अगवा खां पराई माई वरी माशाल्लाह सुठी लॻंदी आहे साईं अमन अमान जी सूरत हाल तव्हां ॻाल्हि कई शिकारपुर में अहिड़ी अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे जो हिनजी मथी मंज़िल जा मज़दूर अध में कमु छॾे हलिया जेकॾहिं मुंहिंजी मंज़िल जा अध में माण्हू छॾे विया आहिनि त इन मंज़िल में तव्हां अकेला रहंदो या विथ फैमिली सां इरफान साहब बि आहे इरफान साहब सखर सिंध जो 3 नंबर वॾो शहर आहे ऐं सखर सिंधूअ जे किनारे ॾाढियूं थधिड़ियूं हवाऊं फर्स्ट क्लास शहर अमन अमान जी सूरत हाल त हिते काफ़ी बनिस्बत भरपासे जे बहितर आहे कीअं अॼु इन थधिड़ी मौसम में राति जे पहर में पहिरियों जेको ईद जो ॾियारो कीअं तव्हांजो गुज़रियो जीअं तनवीर साहब ॿुधायो त शहीदनि वटि वियासीं शहीदनि जे जेका वारिस आहे उन्हनि वटि वियासीं क़बर ते दुआऊं घुरियूंसीं कीअं पहिरियों ॾींहं जी ईद जो गुज़रियो आहे जी सभ खां पहिरीं त किटी ने श्री सतर खे ईद जी वाधायूं हुजनि ऐं गॾोगॾु सिंध वासियुनि खे मुस्लिम उमा जिते जिते ईद मल्हाई वञे पई उन्हनि खे ईद जी वाधायूं हुजनि अॼोको ॾींहुं असांजो सुबुह जो नमाज़ुनि सां गुज़रियो जंहिंमें इमाम बारगाहुनि ते मस्जिदुनि में ईदगाहुनि ते डिप्लॉयमेंट कई वई पर्सनली सुपरवाइज़ कयोसीं ऐं आवाम खे नमाज़ पढ़ण खां बाद में असां जेका आहे पुलिस लाइन जे अंदरि नमाज़ पढ़ीसीं जवाननि सां गॾु ऐं गॾोगॾु जेके शुदा जी फैमिलीज़ आहिनि पुलिस शुदा जूं उन्हनि जी फैमिलीज़ खे विज़िट कयोसीं ऐं उन्हनि सां जेके चंद लम्हा आहिनि ईद जा उहे असां घारियासीं ऐं बाद में तव्हांखे ख़बर आहे त असांजो हिकिड़ो ट्रेडिशन बि आहे त नमाज़ुनि खां बाद में जेके अवाम आहे उहो कब्रिस्तान जी तरफ़ रुख कंदो आहे त कब्रिस्तान में बि असां जेके डिप्लॉयमेंट हुई उहा रखाए छॾीसीं त जीअं पुरमन तरीक़े सां अॼु ॾींहुं गुज़रे अल्हम्दुलिल्लाह इंतिहाई शिकारपुर सां कोऑर्डिनेशन हले थी छो त शिकारपुर ऐं सखर ॿई बॉर्डरिंग डिस्ट्रिक्ट्स आहिनि ऐं ऑपरेशन में रिसेंटली जेको कमु थियो सर तनवीर तुनियो साहब हुते जीअं जी पोस्टिंग थी हिन खां पोइ ऑपरेशन जो माहौल जोड़ियो वियो ऐं काफ़ी हद ताईं कामयाबियूं आहिस्ता आहिस्ता पुलिस खे मिलणु शुरू थियूं त नेचुरली ॿिनि ज़िलनि जे विच में हिकिड़ी कोऑर्डिनेशन बि आहे असां बॉर्डर बि शेयर कयूं था त अल्हम्दुलिल्लाह काफ़ी बहितरी आई आहे न सिर्फ़ु उहे जेके एरियाज़ आहिनि जेके शिकारपुर सां एडजॉइनिंग आहिनि उहे अल्हम्दुलिल्लाह काफ़ी पुरअमन थिया आहिनि छो त शिकारपुर जा जेके हालात ख़राब हूंदा आहिनि त नेचुरली हुनजो जेको रिएक्शन आहे अफेक्ट आहे उहो सखर डिस्ट्रिक्ट ते बि अची वेंदो आहे ऐं वाइस वर्सा आहे अल्हम्दुलिल्लाह शयूं काफ़ी छो शिकारपुर में क़ाबू थियणु शुरू थियूं आहिनि त हिन तरफ़ बि सखर तरफ़ बि असां शयुनि खे क़ाबू करे वरितो आहे मुसलसिल काफ़ी टाइम थियो आहे शिकारपुर ऐं कश्मीर में अमन अमान जी सूरत हाल अगरि घणी ख़राब रहे थी त उनजो असरु सखर होटकी या भरपासनि ते बि पवे थो जी इहो बिल्कुलु इहो नेचुरल आहे छो त सखर जेको आहे सो उन में शिकारपुर कश्मीर घोटकी ख़ैरपुर जा जेके ज़िला आहिनि उहे लॻनि था ऐं इन्हनि ज़िलनि जा जेको कच्चा एरिया आहे जेको रेवराइन बेल्ट आहे जेकॾहिं मां सखर जो तव्हांखे सिर्फ़ु ॿुधायां त कोई 67 अराउंड असांजो रेवराइन कच्चा बेल्ट आहे जेको इन तमामु डिस्ट्रिक्ट सां शेयर करे थो ऐं उन में कश्मीर बि काफ़ी शिकारपुर क्रॉस करण खां पोइ उहो अची वञे थो जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल सखर जा हालात ख़राबु हूंदा त नेचुरली शिकारपुर जा हालात जेके उहे ख़राबु रहंदा आहिनि हिन वक़्तु तव्हांखे ख़बर आहे त ऑपरेशन ज़ोर शोर सां हली रहियो आहे कश्मीर ऐं शिकारपुर जे विच में ऐं गॾोगॾु असां सखर पुलिस जेका आहे जेको एडजॉइनिंग कच्चा एरिया आहे असां हुनखे कवर कई वेठा आहियूं पुलिस कैम्प्स हुते क़ाइमु कयूं वियूं आहिनि त नेचुरली हिकिड़ो काफ़ी फ़र्क़ु बि अची वियो आहे क्राइम जे अंदरि अॻिवाए बराए तावान जेको आहे जीअं तव्हांखे मां ॿुधायां त कुझु महीना पहिरियां फॉर एग्ज़ाम्पल जेको नंबर ऑफ किडनैपीज़ हुयो सखर जे अंदरि रवां साल जे अंदरि तव्हांखे ॿुधायां जेकॾहिं 17 माण्हू अॻिवा थिया या अहिड़ा उहे बरामद बि असां करायासीं अल्हम्दुलिल्लाह पुलिस ऑपरेशन सां प्योरली पुलिस एफर्ट सां करायासीं बरामद उन में काफ़ी जेके धायल आहिनि जेका सो उहे मारिया बि विया काफ़ी पकड़ा बि विया काफ़ी सरेंडर बि थिया पर हिन वक़्तु जेका सूरत हाल जे तरीक़े सां कमु थिए पियो सिंध जे मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स में शिकारपुर कश्मीर में ऐं ॿियनि ज़िलनि में त हाणे जेको किडनैपीज़ जो अंग आहे उहो बि घटिजणु शुरू थियो आहे काफ़ी जेके किडनैपीज़ असां ॾिठासीं
त उहे लेडीज़ वाइस ते हिरखिजी बेसिकली वञनि पिया नंबर 1 या कुझु इनके सां जहालत या ईअं चऊं त को तितर जे आसिरे त बाबा हलो तव्हांखे तितर मिलंदा कचे मां तव्हांखे मच्छी मिलंदी अहिड़े क़िस्म जूं जेके न मुख़्तलिफ़ लालचूं ॾेई करे माण्हुनि खे घुराइनि पिया त हाणे उनजो जेको नंबर आहे उहो बि काफ़ी हद ताईं घटि थी चुको आहे अलहमदुलिल्लाह हिकिड़ी गॾियल इफ़र्ट असां अच्छा इरफान साहब, पुलिस जी हिकिड़ी एॾी टफ क़िस्म जी जॉब आहे। मिसाल जीअं अॼु ईद जो ॾियारो आहे, पाण ईद ते वेही गुफ़्तगू कयूं था, हाल अहवाल कयूं था, त तव्हां ज़ाहिर जेकॾहिं बिलोंग कयो था लाड़काणे सां त तव्हां सखर में पंहिंजी अॼु ड्यूटी फराज़ अंजाम ॾियो पिया। गड़ी तेगे में ऑपरेशन हले पियो त अहलकार जेके आहिनि उहे कचे जे अंदरि उते मोर्चनि में वेठा आहिनि, के अहलकार जेके आहिनि उहे ट्रैफिक रेगुलेट कनि था त उहे ईद ते रोड ते बीठा आहिनि। त जवाननि जी ॾाढी टफ क़िस्म जी जॉब आहे। जी मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु बाक़ी असांजो आवाम जेकॾहिं सखर जो या भर पासे जेके डिस्ट्रिक्ट्स आहिनि उहे ईद जूं ख़ुशियुनि में मसरूफ़ आहिनि, त असांजी जेका पुलिस आहे उहा हिन वक़्तु बि कचहरा में मसरूफ़ आहे, रोडनि ते मसरूफ़ आहे ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते। हिन वक़्तु बि जेकॾहिं असां फिगर तव्हांखे मां रफली ॿुधायां त कुझु 300 जे लॻभॻि असांजा अहिड़ा जवान आहिनि जेके मुख़्तलिफ़ कचा एरियाज़ में रेवराइन बेल्ट में फ्रंट लाइन जेके मोर्चाज़ आहिनि उते उहे सरंजाम ॾियनि था ड्यूटी ऐं सॼो ॾींहुं उन्हनि जो उते ई गुज़रियो आहे ऐं अॼु की राति उनजी उते ई गुज़रंदी। बिल्कुलु इरफान साहब, बाक़ी सॼी संगत सां बि गुफ़्तगू जो सिलसिलो जेको आहे उहो जारी रहंदो। हिते हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रहंदो।